बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे, ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो, अवल ॾींहुं उन्हनि खे पोयो भारी सिज। ऐं तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह, जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी मौजूद आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमेद भी रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव। नओं ॾींहुं, नओं आगाज़, नई सोच, नई जुस्तजू, नओं वलवलो, नओं हौसलो। ऐं सम्झां थी त पंहिंजे अव्हां जॾहिं कमकार ॾे वधो था, पंहिंजी किरत ॾे वधो था, त पोइ नए हौसले सां ज़रूरु वधंदा हूंदव या कुझु सुठो करण जो चाह ज़रूरु हूंदो। ऐं जेकॾहिं सुठो करण जो चाह कोन आहे इंसान जे अंदर में, त मां नथी सम्झां त पंहिंजो पाण सां सिंसियरिटी आहे। ऐं जॾहिं पंहिंजो पाण सां सिंसियरिटी आहे त पोइ यकीनन तव्हां जिथे बि आहियो पंहिंजो ख़िदमतूं सुहिणे तरीक़े सां सरअंजाम ॾियण जी कोशिशि ज़रूरु कंदा हूंदव। अॼु चहलम आहे ऐं चहलम जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हायां त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी क़ुर्बानी मां नथी सम्झां त उहा क़ुर्बानी का लिमिटेड हुई, सॼी इंसानियत ज़ात जे लाइ उहा क़ुर्बानी हुई। ऐं अॼु बि जॾहिं जॾहिं जिथे जिथे ज़ुल्म थिए थो उन ख़िलाफ़ु असांखे इहा क़ुर्बानी यादि ॾियारे थी त असांखे उथणो आहे, ॻाल्हाइणो आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बीहणो आहे। ऐं मां सम्झां थी जिथे जिथे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वञे थो उनजो असरु त हूंदो ई आहे। ऐं इंसान जे अंदरि हिकिड़ी ताक़त ज़रूरु अचे थी ऐं पोइ वक़्त सां तव्हां ज़रूरु सेव थियो था। पर जॾहिं तव्हां ॻाल्हायो नथा त चयो वञे थो, इहो बि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो कौल आहे त जॾहिं तव्हां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु कोन था उथो, नथा ॻाल्हायो, त पोइ तव्हां पाण ज़ालिमनि में शुमार थी वञो था। त पंहिंजी ज़ात ते जिते इंसान खे तकलीफ़ थींदी आहे उते ज़रूरु हिकु रड़ इंसान जे अंदर मां निकिरंदी आहे। तव्हां न चाहींदे बि उहो आवाज़ु ज़रूरु उथारियो था। पर जिते तव्हां पंहिंजे आस पास ज़ुल्म थींदे ॾिसो था त उते बि पाण खे ॻाल्हाइणु खपे। जिते पाण ॻाल्हाए कोन था सघूं उते कंहिं न कंहिं तरीक़े सां इज़हार करण जी ज़रूरु इंसान जे अंदरि ताक़त आहे। त तव्हां जॾहिं उन ख़िलाफ़ु इज़हार कंदा, उन ख़िलाफ़ु तव्हांजो को एक्ट हूंदो, त मां सम्झां थी उनजो पॉज़िटिव रिज़ल्ट को ज़रूरु अव्हांखे मिलंदो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। प्रोग्राम जे हवाले सां व्यूअर्स ॿुधाईंदी हलंदमि त प्रोग्राम लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो हूंदो 02221022855। डायल कजो, प्रोग्राम में शामिलु थिजो। ऐं अव्हां का ॻाल्हि अव्हां जेका असां सां ॻंढणु चाहियो त यकीनन तव्हां ॻंढे सघो था। प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे, सुठो लॻंदो आहे जॾहिं बि तव्हां प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो ऐं जॾहिं बि तव्हां कॉल करे असांखे पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदा आहियो। ऐं तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त बिल्स ॾाढा घणा अचनि पिया। लोड शेडिंग खे पाण एतिरो फेस कयूं पिया, लाइट जा एतिरा मसइला, वरी गैस जा मसइला, ऐं उनखां पोइ वरी जॾहिं माना सॼे महीने जी जमा पूंजी अचे थी ऐं पोइ वरी हेतिरा सारा बिल्स असांजे साम्हूं अचनि था त पोइ उहे बि पे करणा हूंदा आहिनि। त उहो गुज़र सफ़र पूरे महीने जो हर माण्हू जो ॾाढो मुश्किल थी वियो आहे। हर माण्हू तंगी मां गुज़रे पियो ऐं महांगाई खे पाण सभु फेस करियूं पिया। लाइट बि असांखे खपे थी, असांखे गैस बि खपे थो, असांजा बेसिक राइट्स आहिनि, असांखे उहे खपनि था। ऐं जॾहिं असां का शइ 100 रुपए जी वठंदा आहियूं, मां हमेशह चवंदी आहियां त उन ते बि असां ॾींदा आहियूं टैक्स में पंहिंजे हुकूमत खे। उनखां पोइ बि असांखे छा थो मिले, इहे सवाल ज़रूरु आहिनि। इन ते असां अॼु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। सो ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में अॼु एडवाइज़र इंचार्ज हैदराबाद डॉक्टर सैयद रिज़वान अहमद साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। संदन खे आउं भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू वेरी मच। ज़बरदस्त। सर, मां बिल्स जी ॻाल्हि कई आहे ऐं एतिरा सारा बिल्स जॾहिं अचनि था ऐं उनखां पोइ पूरो महीनो मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो मुश्किल हूंदो आहे सर्वाइव करणु। सो इन जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। उनखां अलावा व्यूअर्स तव्हांखे ॿुधाईंदी हलां त SM नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि। ऐं एशिया कप कल्ह पाकिस्तानी बांग्लादेश जो जेको मैच हलियो आहे, बांग्लादेश शिकस्त खाधी आहे, उन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तान जो जोश, जज़्बो ऐं क्रिकेट जे हवाले सां स्प्रिट त पाण ॾिसंदा ई आहियूं। SM नदीम साहब खे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। एशिया कप उन ते ॻाल्हाईंदासीं, पर पहिरीं आउं चाहियां थी त सर्जन खां पाण शुरूआति करायूं। अच्छा सर, सुबुह सुबुह जो टाइम आहे, चाहियां पई त प्रोग्राम खे थोरो लाइटली स्टार्ट कजे, पर पोइ बि जॾहिं माइंड में अची थो वञे न एतिरा सारा बिल्स, त छा था सम्झो त केतिरो हार्ड हूंदो आहे हिकु आम माण्हू जे लाइ सॼे महीने जी जमा पूंजी ऐं मथां खां एतिरा सारा बिल्स पे करणा हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं मां तव्हांजो प्रोग्राम जो ठाहे थो आहियां। तव्हां असांखे घुराया आहियो अॼु असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ। तव्हांखे व्यूअर्स खे मां ॿुधाइण थो चाहियां त पाकिस्तान में जेको पर कैपिटा इनकम ॾाढी घटि आहे ऐं वधीक माण्हू बिजली इस्तेमालु था कनि। ऐं हिन में
छा थियो आहे त काफ़ी महल एडमिनिस्ट्रेशन थी वई आहे ऐं बिजली विच में चोरी थी वञे ऐं हिन जे करे जेका डिस्ट्रीब्यूटिंग एजेंसी आहे हुन छा था कनि त हर कंहिं ते डिटेक्शन हणी था छॾनि ऐं चोर जेका बिजली चोरी था कनि हू त माण्हू इलाही घटि आहिनि पर हू हुननि खां हुननि खे रेवेन्यू नथो मिले त सभिनी खे हणी था छॾनि हिन जे करे जेको आम माण्हू आहे ॾाढो परेशान आहे ऐं असां हिन माण्हू खे असां तव्हांजे तवसत सां माण्हू खे ॿुधाए था सघूं त डिटेक्शन सिर्फ़ु उन सूरत में लॻी सघंदो आहे जीअं वापडा वारा हुन ते इल्ज़ाम हणंदा आहिनि त हीअ चोरी कई आहे त वधीक माण्हू न कंदा आहिनि ऐं पोइ सभिनी ते लॻी वेंदो आहे त पोइ हीअ असांजो जेको वफ़ाक़ी हुकूमत जो हिकिड़ो इदारो आहे ओम्बुड्समैन प्रोविंस जो पंहिंजो इदारो आहे प्रोविंशियल ओम्बुड्समैन हूंदो आहे असांजो वफ़ाक़ी ओम्बुड्समैन असांजी मैंडेट में वापडा आहे ऐं ऑल डिस्ट्रीब्यूटिंग एजेंसीज़ आहिनि ऐं रेलवेज़ आहे EOBI आहे जंहिंमें हुते बि माण्हू जा जेका बेवान आहिनि हुननि खे पेंशन नथी मिले उते बि असां इंटरसीड कंदा आहियूं ऐं सभ खां वधीक जेको वधि में वधि जेका कंप्लेंट आहे हिन जी आहे डिस्ट्रीब्यूटिंग एजेंसी सेप्को आहे हेस्को आहे ऐं ॿी जेका आहिनि डिस्ट्रीब्यूटिंग ऐं उते वाकई मेल एडमिनिस्ट्रेशन आहे ऐं असां तव्हांजे तवसत सां सभिनी खे ॿुधाए छॾियूं त असां ॾे कंप्लेंट कनि ऐं असां ॾे हुनखे लाज़मी हुनजो अगरि नाजाइज़ डिटेक्शन आहे ऐं वापडा हुन जी चोरी जो को प्रूफ न खयां आहिनि त हुनजी डिटेक्शन माफ़ थी वेंदी आहे हीअ वापडा वारनि खे बि लाज़मी आहे त हू चोरी जो सबूत पाण वटि रखनि हिन खां सवाइ हुनखे हक़ बि न आहे त हू माण्हू ते चोरी जो इल्ज़ाम हणी ऐं डिटेक्शन हुन खां चार्ज कनि त हीअ माण्हू खे ख़बर हुजे त असां जेको फेडरल ओम्बुड्समैन आहे 18 असांजा आहिनि असां 18 रीजनल ऑफिसिस आहिनि हुते माण्हू खे रिलीफ थो मिले ऐं रिलीफ इज़ 95% इज़ इन दी माण्हू जे हक़ में हूंदा आहिनि जेका कंप्लेन हुन जे हक़ में फ़ैसिलो थींदो आहे 95% त असां ई बि था सम्झूं त असां खां वधीक माण्हू फ़ाइदा नथा वठनि अवेयरनेस घटि आहे माण्हू एतिरा फ़ाइदा कोन था वठनि एतिरी ख़बर कोन आहे अच्छा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई हिकिड़ी पॉइंट तव्हां पाण उथारी आहे त बिजली चोरी थिए वई उनजो रीज़न छा आहे छा था सम्झो त बिजली चोरी छो थी थिए बसि हुन में ही आहे छा त पाकिस्तान जा माण्हू त अहिड़ा क़िस्म जा न आहिनि ऐं हुनखे ॿिया कुझु विच में जेका माण्हू आहिनि हुनखे परसुएट था कनि या हुनखे परचाइनि था त तव्हां ईअं कयो बिजली चोरी कयो असां तव्हांजी मदद था कयूं तव्हांजो बिल घटि ईंदो ऐं अहिड़े नमूने में हुनखे फसाई था छॾनि पोइ माण्हू जेको आम माण्हू आहे एतिरो हुन में साह न हूंदी आहे त माण्हू बीहनि हुन अहिड़े क़िस्म जे एजेंट जे साम्हूं त हू पोइ ज़ोरी करे वीचारा मजबूर थी वेंदा आहिनि त हुनजा साथ मिलिया वञनि ऐं पोइ हिन सां गॾु मिले खां सवाइ चोरी नथी थी सघे छाकाणि त बिजली ख़तरनाक शइ बि आहे हर को माण्हू कंडो हणी बि नथो सघे मिली भगत आहे हिन जे करे थिए थी सही मतिलबु चंद पैसनि जे करे ऐं उन माण्हू सां उहो कॉन्टेक्ट में अची वञे थो ऐं चंद पैसा ॾेई करे पोइ जेको चयो वञे थो त कुंडी लॻाई वेंदी आहे उहो प्रोसेस हले थो मीटर ख़राब था कनि हा ऐं ऑब्वियसली असांखे ख़ुदि ख़बर आहे ऐं सभिनीनि खे ख़बर आहे त बिजली जी चोरी जेको आहे सो असांजे हिन मुआशिरे में जुर्म जी तौर ते मञियो वेंदो आहे पर उन खां पोइ बि बिजली जी चोरी तमामु घणी थिए थी वधीक हिन वाल सां ॻाल्हाईंदासीं एशिया कप हले पियो ऐं नौजवाननि में एतिरो जोश उहो सिर्फ़ु नौजवाननि में न पर हर तबिके जो माण्हू क्रिकेट खे तमामु घणो लाइक करे थो पसंदि करे थो सो कीअं ॾिसो पिया एशिया कप खे देखिए क्रिकेट जो है पाकिस्तान या इंडिया या श्रीलंका बरसगीर जो भी हमारे ममालिक हैं उसमें बहुत ज़्यादा पसंद की जाती है उसका अंदाज़ा भी इस बात से लगा लें कि इंडिया के अंदर जो पाकिस्तान तो उसमें भी इंडिया ने जो वो वैल्यूज़ जो वो चेंज नहीं किए है उसकी वजह क्या है बारिशों की प्रेडिक्शन है मैचेस पूरे हो नहीं रहे हैं सिर्फ इसलिए कि पाकिस्तान होस्ट कर रहा है और इंडिया नहीं चाहता कि पाकिस्तान से हार जाए वर्ल्ड कप से पहले क्योंकि वहाँ पे और ज़्यादा जुनूनी लोग हैं इंडिया के अंदर ना वो तो क्रिकेट को हमेशा अपना भगवान मानते हैं
तो इस वजह अब जो पाकिस्तान और इंडिया का जो मैच हुआ था बड़ा थ्रिलिंग मैच था, आपने भी देखा होगा कि शहनशाह अफरीदी और जो हमारे बॉलर्स थे उन्होंने बड़ी आउटस्टैंडिंग बॉलिंग की और इंडिया को रिस्ट्रिक्ट किया उन्होंने 267 रन पे, और उसके बाद फिर बारिश हो गई, दूसरी इनिंग हो नहीं पाई। अब उसमें यह कि कुछ लोग कह रहे थे कि भाई जब वो इंडिया बच गया, इंडिया पाकिस्तान हरा देता, कुछ लोग कह रहे थे कि पाकिस्तान बच गया, पाकिस्तान हार जाता। तो ऐसा नहीं, ये खेल है और कुछ भी हो सकता है, पाकिस्तान भी हार सकता था, इंडिया भी हार सकता था। लेकिन ये है कि पाकिस्तान ने बहुत अच्छी परफॉर्मेंस दी थी और जो पाकिस्तान की जो टीम इस वक्त परफॉर्म कर रही है वो आउट क्लास कर रही है, चाहे वो बैटिंग का शोबा हो और चाहे वो बॉलिंग का हो। सिर्फ एक एस्पेक्ट है थोड़ा सा कि जब आप वर्ल्ड नंबर 1 होते हैं ना तो आपकी हर चीज़ परफेक्ट होनी चाहिए। जी हाँ। परफेक्शन में क्या है, आपकी फील्डिंग, बॉलिंग, बैटिंग, स्किल वर्क, हर चीज़ आपने रूल्स की आगाही आपको होनी चाहिए। कुछ चीज़ें ऐसी हुई जैसे रिजवान जो अनयूजुअल आउट हो गए, वो आउट हो बच सकते थे, वो अगर वो बॉल को देख रहे होते तो बच सकते थे, वो रन आउट हो गए। उससे पहले शादाब अफगानिस्तान के खिलाफ आउट हो गए। इमाम उल हक साहब जो वो डाइव कर रहे थे, हमारे ये लेजेंड है, सब अच्छे प्लेयर हैं, पर मैं इसलिए इंडिकेट कर रहा हूँ कि इन चीज़ों को भी हमने देखना है ऑब्वियसली। जब आप वर्ल्ड कप खेलने जा रहे हैं, वर्ल्ड चैंपियन बनने जा रहे हैं, तो आप ये छोटी छोटी जो मिस्टेक्स है ना उनको मिनिमाइज कर दें, तो फिर आपका जो ये गेम वो निखर के सामने आता है। और जैसा कि आपने बात की कल पाकिस्तान और बांग्लादेश का मैच था, बिल्कुल आउटस्टैंडिंग बॉलिंग की, हालांकि बैटिंग पिच थी वो, ठीक है ना, उसके ऊपर 200 के अंदर जो है वो पाकिस्तान ने बांग्लादेश को रोका, उसके बाद जो पाकिस्तान ने 7 विकेटों से कामयाबी। मैं आपके रिव्यू सुनूंगी, ऐड करना चाहूंगी प्रोग्राम में, पर टाइम हो गया है शॉर्ट कमर्शियल ब्रेक का। व्यूअर्स, नड़ो ब्रेक आहे, हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूद है कैडबरी डिलाइट जो। कैडबरी डिलाइट वारा चवंदा आहिनि त मिठो विरायो, पंहिंजे रिश्तनि खे ख़ूबसूरत बणायो, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अमांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह बहिराण। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदसि असांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहिराण में। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो, स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो हूंदो, मां अनाउंस करे चुकी आहियां, हिकु दफ़ो ॿीहर अनाउंस करे वठूं था। 02221028555 तव्हां डायल कयो, प्रोग्राम में शामिल थियो। ऐं अव्हां वटि यकीननि पाण सभु लाइट जे मसइले खे फेस कंदा आहियूं, लोड शेडिंग खे पाण सभु फेस करियूं पिया, त केतिरो टाइम लाइट वञे थी ऐं छा छा मसइला आहिनि तव्हां असांजे प्रोग्राम में शेयर करे सघो था, या कंप्लेन कीअं कजे, छा तरीक़ेकार हूंदो आहे, तव्हांजो मसइलो कीअं हल थी सघे थो, पंहिंजे आस पास जे माण्हुनि खे कीअं अवेयर असां कयूं, त इहे ॻाल्हियूं तव्हां असां सां शेयर करे सघो था। व्यूअर्स, हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो। ऐं कैडबरी डिलाइट वारा चवंदा आहिनि दिलि खटियो डिलाइट सां, ॾाढो स्वीट चॉकलेट आहे ऐं नंढा ॿार त स्वीट खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि, बट कैडबरी डिलाइट फ्रॉम वन ऑफ दोज़ चॉकलेट्स जेके पाण वॾा बि पसंदि कंदा आहियूं। सो पाण कैडबरी डिलाइट सां प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं मैच जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, क्रिकेट जी ॻाल्हि कंदा आहियूं, एशिया कप जी ॻाल्हि कंदा आहियूं, त पोइ कुझु स्वीट त हुअणु खपे। यस, तव्हांजा असां रिव्यूज़ वठूं पिया पाकिस्तान एंड बांग्लादेश जे अबाउट, प्लीज़। हाँ जी बिल्कुल, उसमें देखें हारिस रऊफ ने आउटस्टैंडिंग बॉलिंग की और बांग्लादेश और पाकिस्तान के मैच में, और तकरीबन लाहौर का जो स्टेडियम है वो खचाखच भरा हुआ था। और ये हमारे पास यही इंटरटेनमेंट है, क्रिकेट का मैच देख लिया हमने, कहीं और कोई मेला लग गया या कोई ऐसी एक्टिविटी हो गई, बाकी हमारे पाकिस्तान में इतनी कोई एक्टिविटीज़ वगैरह है नहीं, तफरीही मकामात हों कोई एक्स्ट्रा ऑर्डनरी किस्म के, और लोग बने हुए हैं लाहौर में, कराची में, पर वो भी उनकी हालत आपको भी पता है कि कैसी चल रही है। तो लोग जो है वो जाके भरपूर तरीके से इंजॉय करते हैं, और फिर ये एक आई कैचिंग इवेंट होता है, मुख्तलिफ किस्म के आप रंग देखते हैं वहाँ पर, रंग बिरंगे लोग होते हैं, मुख्तलिफ किट्स की हुई होती है, तो लोगों ने भी बड़ा एंजॉय किया। और फिर इससे रेवेन्यू भी जनरेट होता है, गेट मनी की सूरत में, स्पॉन्सरशिप, टीवी राइट्स, मीडिया राइट्स, हर किस्म से। तो पाकिस्तान देखे ना, स्पोर्ट्स पूरी जो आप कहते हैं ना एक कमर्शियल हो गया, ये एक इंडस्ट्री हो गई है। दुनिया में जितने भी महंगे तरीन लोग हैं ना वो लोग हैं जो फिजिकली परफॉर्म करते हैं। आप हिस्ट्री उठाकर देख लें, कितने ऐसे डॉक्टर्स हैं या इंजीनियर्स हैं जिनको आप जानते होंगे, बाकी के प्लेयर्स को हर कोई जानता है, शाहिदा अफरीदी हर कोई बोले बिल्कुल हम जानते हैं, मैराडोना है, रोनाल्डो है, मेसी, मतलब ये ऐसे लोग हैं। और ये एम्बेसडर भी होते हैं, सफ़ीर भी होते हैं, मुल्क की नुमाइंदगी कर रहे होते हैं। मैं आपको बताऊं कि चिली और इटली 2 मुल्क पड़ोसी हैं, तो उनकी फुटबॉल के मैच के ऊपर 11 साल जंग चली है, ठीक है, और फिर 11 साल बाद जो वो जंग उसी मैच पे दोबारा मैच उनका पड़ा, तो फिर वो जंग रुकी है। तो मुझसे इतने लोग एक्साइटेड होते हैं। तो ये एशिया कप का पाकिस्तान में भरपूर तरीके से इनकाद अगर होता तो ये बहुत अच्छा होता है पाकिस्तान के लिए भी, पर वो इंडिया की थोड़ी सी वो एक तो आईसीसी पर वो डोमिनेट करता है, जिसकी वजह से उन्होंने जो वो यहाँ आने से इनकार किया। फिर हमें भी देखे कुछ ना कुछ जो वो लचक दिखानी पड़ी, जिसकी वजह से हाइब्रिड मॉडल इन्होंने वो डिज़ाइन किया, और फिर 4 मैच पाकिस्तान में, बाकी सारे श्रीलंका में। हालांकि होस्ट हम हैं,
जो आईसीसी ने जो वो मेज़बानी दी है वो हमें दी हुई है। जी हाँ। तो ये है। फिर बांग्लादेश और पाकिस्तान का मैच, ये तो टीम है, असल आना होता है इंडिया का, कि अगर इंडिया पाकिस्तान आती है तो उससे बहुत ज़्यादा फ़र्क पड़ता है, और वो आना नहीं चाहते हैं क्योंकि एक तो वो हारने से डरते हैं, दूसरा ये कि पाकिस्तान को उन्होंने हर तरीके से जो है वो नुकसान देना होता है, चाहे वो माशी तौर पर हो या समाजी तौर पर हो या सियासी तौर पर, हर मार्च पर पाकिस्तान के अगेंस्ट लगे होते हैं। तो खेल को जो है वो पॉलिटिक्स से पाक रखना चाहिए, ठीक है। अभी पाकिस्तान और इंडिया का 10 तारीख को मैच है, तो उम्मीद है कि वो मैच पूरा हो, और लोग बड़े एक्साइटेड हैं। पाकिस्तान से पता नहीं कितने लोग गए थे पाकिस्तान और इंडिया का मैच देखने। मुझे अच्छी तरह पता है कि मेरे 2-4 दोस्त ऐसे थे जो बेचारे श्रीलंका गए, वो एक इनिंग हुई है, दूसरी हुई नहीं है, तो उन्होंने खर्चा भी किया, होटलिंग की होगी, सारी चीज़ें। तो इतना बड़ा इदारा है आईसीसी, उसको भी सोचना चाहिए कि हम जो ये चीज़ें कर रहे हैं, जो इवेंट करा रहे हैं, इसमें लोग भी इंगेज होते हैं, हज़ारों लाखों लोग जो है वो इंगेज हुए होते हैं, और उनको मैच पूरा ना हो या बारिश हो जाए या इस किस्म की चीज़ें हो जाए, तो ये है। बाकी बांग्लादेश और पाकिस्तान का तो कोई कंपैरिजन नहीं है, ठीक है ना। पाकिस्तान जो है स्ट्रॉन्ग टीम है बिल्कुल। जी हाँ। अभी आप देखें टॉप 10 बैटर्स में पाकिस्तान के 3 बैट्समैन हैं, ठीक है ना, बाबर, फ़खर और इमाम उल हक, और वही परफॉर्म कर रहे हैं। उसके अलावा अगर बॉलर्स की बात की जाए तो अल्हम्दुलिल्लाह हमारे पास जो फास्ट बॉलर्स हैं वो दुनिया के सबसे अच्छे फास्ट बॉलर्स हैं, और तेज जी हाँ, बिल्कुल बिल्कुल। एक जगह कुछ वैरायटीज होती हैं, बॉलिंग तो हर कोई कर लेता है, एक होता है इन स्विंग, एक होता है आउट स्विंग, उसके अलावा एक और भी चीज़ होता है रिवर्स स्विंग, वो उसका मौजिद पाकिस्तानी है। तो अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान के जो बॉलर्स हैं उन्होंने ये ट्रेंड सेट किया है। देखो मुल्कों में ट्रेंड सेट हो जाता है ना कि भाई यहाँ से, हमारे यहाँ से फुटबॉलर अच्छे निकलते हैं, अब हमारे यहाँ से फास्ट बॉलर्स बहुत अच्छे निकलते हैं, तो और वो नेचुरल है उनके, तो रिवर्स स्विंग करने वाले हमारे पास बॉलर्स बहुत अच्छे, जिसकी वजह से पूरी दुनिया जो है वो थोड़ा सा पाकिस्तान के बॉलर्स को खेलने में परेशान रहती है। तो कल हालांकि मैं एक और प्रोग्राम देख रहा है टीवी पे, कोई कहता है 270, 250, 200 फलाना इतने रन बनाएंगे बांग्लादेश वाले, तो मेरी अपनी प्रेडिक्शन ये थी कि 200 के अंदर अंदर पाकिस्तान आउट कर देगा, तो वही हुआ, 193 का टारगेट था और पाकिस्तान ने इजीली चेस कर लिया। अब ये असल में जो है 10 तारीख को कोलंबो में, पर वहाँ पर बारिश की भी जो है प्रेडिक्शन है 80% बारिश होने के चांसेस हैं। तो वो दुआ करते हैं कोई अल्लाह की तरफ क्लाइमेट ऐसा चेंज हो तो लोगों को कोई एक अच्छी क्रिकेट देखने को मिले, उसका फैसला हो और पता लगे कि भाई जो है वो कौन अच्छा खेल रहा है, कौन बुरा खेल रहा है। देखिए अब पाकिस्तान में 7 से 8 लाख बच्चा क्रिकेट खेलता है, ठीक है, और वालिदैन भी बहुत ज़्यादा इन्वॉल्व हैं कि भाई उनको सामान भी दे रहे हैं, ग्राउंड भी लेकर जाते हैं। उनमें से अच्छे ऊपर वही बच्चे आते हैं जो मेंटली तौर पे, सही ने बात की ना अभी, साइकोलॉजिकल तौर पे, हाँ बिल्कुल। जब आपका कांटे का मैच लगा हुआ है, क्रूशल मैच है, तो वहाँ पे आपके जो है वो माइंड का पता लगता है कि आप कितना जो है एब्जॉर्व करते हैं चीज़ों को। आप फास्ट बॉलर है, वो यॉर्कर करना चाह रहा, फुल टॉस हो जाती है, क्यों उसका न्यूरोमस्कुलर कोऑर्डिनेशन सही तरह से प्रॉपर काम नहीं करता। तो इसके लिए फिटनेस, अभी पीसीबी ने फिटनेस का भी सेशन शुरू किया है अंडर 19 और ग्रेड 2 लेवल पर। आज भी अंडर 19 के बच्चों के ट्रायल हैं, उसमें हनीफ मलिक जो है वो पाकिस्तान शाहीन्स को उन्होंने जितवाया, उनको हैदराबाद के लिए लगाया, और फैसल अतर इंटरनेशनल प्लेयर हैं, उनको ग्रेड 2 के लिए लगाया। तो मुझे कभी उम्मीद है कि जो अच्छे बच्चे हैं यकीनन उनको ही सिलेक्ट करेंगे, और exactly. बाकी चीज़ें भी जो है वो साथ साथ इंशाल्लाह होती रहेंगी। जी जी जी, साथ साथ आपसे भी हम अप टू डेट, आप तो रहते हैं ना, हम आपसे भी बात करते ही रहेंगे। अच्छा, क्रिकेट के हवाले से तो बहुत ज़्यादा खुशखबरी मिलती रहती है ना, क्रिकेट जे हवाले सां इलाही असांजी आवाम ख़ुशि हूंदी आहे, ऐं पाण सभु जेको आहे सो एॾो क्रेज़ हूंदो आहे, हर ॿार खां वठी ओवर एज्ड माण्हू ताईं तव्हां ॾिसंदा त हर माण्हू क्रिकेट ॾिसंदो आहे, हर घर में क्रिकेट ॾिठी वेंदी आहे, हर घर में ख़बर पवंदी आहे त कहिड़ी टीम खटे पई, ऐं ऑब्वियसली असांजी जेका टीम आहे पाकिस्तान जी टीम ॾाढी स्ट्रॉन्ग आहे, सुठा बॉलर्स असां वटि मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि जो हिकिड़ो मयार आहे दुनिया जे अंदरि, ॼातो सुञातो वञे थो क्रिकेटर्स खे दुनिया जे अंदरि। उन खां अलावा असां जेकॾहिं इशूज़ ते अचूं था त इन खां हटी करे ॿी का ख़ुशख़बरी असांजी हिन सोसाइटी में आहे ई कोन, ऐं हर माण्हू महांगाई सां फाइट करे पियो, विढ़े पियो, हर ॾींहं ते पेट्रोल वधी वेंदो आहे, ऐं उनखां पोइ बि रोडनि रस्तनि ते उहा ई रश मिलंदी आहे, ओतिरियूं ई गाॾियूं मिलंदियूं आहिनि, ओतिरियूं ई लाइन्स लॻल हूंदियूं आहिनि। इन जे पोयां छा रीज़न आहे? एतिरा सारा बिल्स हूंदा आहिनि, उनखां पोइ बि गुज़र सफ़र जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, उन सर्किल जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त गाॾो त मिड़ेई हले पियो, पर हक़ीक़त जी ॻाल्हि इहा आहे त आम माण्हू ॾाढो लोड़ींदो आहे हिन सिचुएशन में, ऐं जॾहिं जॾहिं बि महांगाई कर खणंदी आहे तॾहिं तॾहिं आम माण्हूअ जो आवाज़ ज़रूरु उथंदो आहे, पर उनखां पोइ छा कुझु असांखे सोल्यूशन्स मिलंदा आहिनि। अच्छा, हाणे थोरो पाण कंप्लेंट्स जी तरफ़ हलूं था, जेकॾहिं कुझु मसइला थी था वञनि त पोइ कीअं प्रोसेस हूंदो आहे? तव्हां खां असां पुछणु चाहींदासीं छा प्रोसेस आहे? 60 डेज़ जे अंदरि अंदरि उन प्रॉब्लम खे सॉल्व कयो वेंदो आहे? सो तव्हां प्लीज़ असां सां शेयर करियो। सभ खां पहिरीं त असांजो हिकिड़ो रफ एस्टिमेट आहे त
100 में रुगो 3-4 माण्हू जेका वाकई तकलीफ़ में आहिनि हू असां ॾे कंप्लेन था कनि। त 98% माण्हू किथे वञी नथा सघनि, हुनजो को कमु ई नथो थिए। ख़ासि तौर ते एक्सेसिव बिलिंग जे हवाले सां जेको डिटेक्शन जे हवाले सां माण्हू वेंदा ई न आहिनि, माण्हू वीचारा भुगत आहिनि। ऐं मां हैदराबाद जो रहवासी आहियां ऐं मुंहिंजो ॾाढो लागो आहे बाराड़ी सां, शहरनि सां, नंढे शहरनि सां, ॻोठनि सां। ऐं मूंखे ॾाढी तकलीफ़ हूंदी आहे जीअं मां ॾिसंदो आहियां त माण्हू कहिड़े कहिड़े आज़ार में आहिनि ऐं हुननि खे ख़बर ई न आहे त किथे हुनखे को रिलीफ मिली सघे थो। त ही मसलो त मुंहिंजे ख्याल सां इहो ई आहे न असां वटि, त माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे को त भई असांखे रिलीफ कीअं मिली सघे थो। जी हा, हीउ वॾो मसइलो आहे। ऐं हिन जे करे मूं असांखे हेडक्वार्टर में जब मोहतरम एजाज़ कुरैशी साहिबु असांजो ओम्बुड्समैन आहे, हुनजे असांखे इंस्ट्रक्शन्स बि आहे ऐं मूं हिन इंस्ट्रक्शन्स खे ख़ासि तौर ते पंहिंजे दिलि जे क़रीब करे सम्झी करे त मूं हिन में ॾाढो एक्टिव रोल मां कयो आहियां। जिते किथे असां अरिड़हं जेका आहिनि असांजा सेंटर्स, हुन में इज़ाफ़ो थियो आहे कंप्लेंट्स में। पर असां हैदराबाद वारे जी जेका इज़ाफ़ो आहे उहो ऑलमोस्ट 100% आहे, 94% ऑलमोस्ट 100% आहे। ऐं हीअं हिन हिकु साल में थियो आहे त असां 94% हीअ कंप्लेंट में इज़ाफ़ो थियो, डबल थी वियो आहे ऐं असां डबल केस डिस्पोज ऑफ कया। पर मूंखे लॻे थो त असां हींअर बि कुझु नथा ॾियूं। असां वटि इलाही कैपेसिटी आहे, असां माण्हू खे ॾाढो असां रिलीफ ॾेई था सघूं। जेको अगरि माण्हू www.muhtasib.gov.pk ते ऑनलाइन कंप्लेंट करी था सघनि। जेका जहिड़ा माण्हू आहिनि थोरा एजड आहिनि, मूं जहिड़ा इंटरनेट में एतिरा मतिलबु सेवी न आहिनि, हू हिकु चिठी लिखी मोकिली था सघनि। को मसइलो न आहे, चिठी लिखी मोकिलियो ऐं असां लाज़मी रिस्पॉन्ड कंदा आहियूं। ईअं थी नथो सघे त असां कंहिंजी चिठी डस्टबिन में उछलाए छॾियूं, हीअ मुमकिन ई न आहे। चिठी ईंदी या ऑनलाइन कंप्लेंट थींदी, हुनखे इमीडिएटली हुनखे नंबर मिली वेंदो, कंप्लेंट नंबर, ऐं हुनखे फ़ोन बि ईंदो, ख़त बि ईंदो। अगरि कंप्लेनेंट ग़रीब आहे ऐं बाराड़ी खां, नंढे शहरनि खां, परे खां अची नथो सघे त असां हुनखे फ़ोन करे लाइन ते वठंदा आहियूं ऐं जेका हेस्को वारा आहिनि या सेप्को वारा आहिनि हुनखे असां घुराईंदा आहियूं। हुन लाइ लाज़मी आहे त उहे अचनि न। जेका आम माण्हू लाइ असां हुनखे फ़ोन बि, हुनखे छा असांखे ख़बर आहे ग़रीब आहिनि, मजबूर माण्हू आहिनि, असां हुनखे फ़ोन ते, हू फ़ोन ते पंहिंजो केस प्लीड कंदा आहिनि ऐं हीअ हिते वेही असांजे साम्हूं केस प्लीड कंदा आहिनि। ऐं 98% केसनि में माण्हू जे हक़ में फ़ैसिलो थींदो आहे। त हीअ फेडरल हुकूमत जो हिकिड़ी फैसिलिटी आहे सॼी सिंध खे। असांजो त डोमेन हैदराबाद मिरपुखास आहे, कराची जा ॿियो हिकिड़ो ऑफिस आहे, सखर में बि वफ़ाक़ी मुज़िम अफ़सर, जिते किथे माण्हू जेको जंहिंखे बि तकलीफ़ आहे घटि में घटि ख़त हिकिड़ी उमाड़ी। सही। अच्छा सर, उन में छा छा मेंशन हुजे, उन्हनि जी एड्रेस हुजे, उन्हनि जो नालो हुजे, फ़ोन नंबर हुजे, तव्हां प्लीज़ थोरो क्लियर कजो। सो आई एम थैंकफुल टू यू, इज़ अ वेरी वेरी पर्टिनेंट क्वेश्चन। हुन में फ़ोन नंबर लाज़मी हुजे। त छा कयां त असां जॾहिं ख़त मोकिले छॾींदा आहियूं, कॾहिं कॾहिं ख़त न मिलंदो आहे, पर असां छॾींदा न आहियूं माण्हुनि खे ईअं ई। असां अगरि फ़ोन नंबर हूंदो त असांखे फ़ोन कंदा आहियूं। त घटि में घटि फ़ोन नंबर ज़रूरु त माण्हू लिखनि ऐं अगरि थी सघे त पंहिंजो मीटर जी उन पंहिंजा जेका एप्लीकेशन आहे तफ़सील में लिखी छॾनि ऐं ज़रूरी पंहिंजे मीटर जी, पंहिंजे बिल जी कॉपी बि मोकिले छॾनि, उहो बि ज़रूरी आहे त असांखे ख़बर पए। घटि में घटि हुनजो मीटर नंबर जी ख़बर पए त असां पाण हिनखे घुराए पुछी सघूं त भई घणी डिटेक्शन लॻी आहे। उहो असां अगरि हुनजो मीटर नंबर हूंदो या कस्टमर नंबर हूंदो त असां मालूम करे था सघूं। अगरि हुनजो मीटर नंबर या कस्टमर नंबर न हूंदो या फ़ोन नंबर न हूंदो ऐं हुनखे ख़त बि अगरि न मिले त पोइ माण्हू हुन सां माण्हू राब्तो कीअं कजे। त हीअ ज़रूरी आहे त उहो पंहिंजो फ़ोन नंबर घटि में घटि ज़रूरु लिखनि। पोइ असां हुनखे गाइड करे सघूं था भई तव्हां बिल जी कॉपी बि मोकिलियो त असां हिते सही नमूने में फ़ैसिला कयूं, तव्हांखे रिलीफ ॾेई सघूं। वफ़ाक़ी हुकूमत चाहे थी त माण्हू खे रिलीफ मिले, छो नथा वठनि। जी बिल्कुलु, मुहतसिब इदारनि जो इहो ई कमु आहे त तव्हांजी जॾहिं कंप्लेन उन्हनि ताईं पहुचे थी त इहा ॻाल्हि पाण सभिनी पढ़ी हूंदी या पाण सभिनी खे इन ॻाल्हि जी ख़बर हूंदी त विदिन 60 डेज़ असांजो जेको मसइलो आहे उनखे प्रॉपर तरीक़े सां हल करण जी भरपूर कोशिशि कई वेंदी आहे। पर बशर्त असां सही तरीक़े सां कंप्लेन कयूं, असांखे तरीक़ेकार ख़बर हुजे
असां जेकॾहिं चिट मोकिलियूं था त उनमें घटि में घटि पंहिंजो प्रॉपर नालो, पंहिंजी एड्रेस ऐं पंहिंजो फ़ोन नंबर हुजे त जीअं असां सां इदारे जा पर्टिकुलर माण्हू राब्ते में अची सघनि ऐं असांजे मसइले खे ॿुधनि ऐं असांजे मसइले खे सॉल्व कनि, सॉर्ट आउट कनि। ऐं मुंहिंजे ख़्याल सां मां पहिरीं बि हिन ॻाल्हि खे रिपीट कयो त असां वटि सभ खां वॾो मसइलो इहो हूंदो आहे त असांखे ख़बर ई कोन हूंदी आहे त असांजो हीउ मसइलो सॉल्व कीअं थो थी सघे, फलाणो मसइलो असांजो हल कीअं थो सघे। त थोरो असां वटि, थोरो न पर मां सम्झां थी घणो आहे प्रॉब्लम अवेयरनेस जो। अवेयरनेस असां वटि घटि आहे। अच्छा, ॿी पॉइंट जेका मां रखणु चाहियां पई त असांजे प्रोविंस में ऐं पाकिस्तान में जेके ॿिया प्रोविंसिस आहिनि त जेतिरी मुंहिंजी रिसर्च आहे, जेतिरो मूं ॾिठो आहे त पंजाब ऐं KPK में एतिरा प्रॉब्लम्स कोन आहिनि जेके असां सिंधी माण्हू फेस कयूं पिया। इन जो भला वॉट इज़ द रीज़न बिहाइंड दैट? यस, तव्हां हिन रेलिवेंट आहे तव्हांजी ॻाल्हि। ऐं पंजाब में ही प्रॉब्लम एतिरी न आहे। छाकाणि त हुते जा जेका डिस्ट्रीब्यूटिंग कंपनीज़ आहिनि हुन में थोरो घणो इहे अहसासु आहे त जीअं पहिरीं डिटेक्शन लॻंदी ऐं माण्हू पे न कंदो त हुनजो मीटर कटिजी वेंदो आहे, पोइ माण्हू लाज़मी ईंदो आहे, हिन जो मसइलो ख़तमु थी वेंदो आहे, मुहतसिब वटि वेंदो या बिजली जे डिपार्टमेंट वेंदो। हिते छा थो थिए, हिते माण्हू सां ईअं कंदा आहिनि, गेम खेॾंदा आहिनि, हुनजो रिटर्न अची वेंदो आहे, पोइ वरी हुते हुनखे हुनजो बिल खे थोरो इंस्टॉलमेंट ते करी पोइ वरी हुनखे छॾी था वञनि, पोइ वरी ॿियो हुन वटि डिटेक्शन लॻी वेंदो आहे। छाकाणि त इहे जेको जीअं तव्हां शाइलॉक जो जेको तव्हां पुराणो सूद वारो जेको निज़ाम हूंदो तव्हां ॿुधियो हूंदो त माण्हू जो बिल, माण्हू जो कर्ज़ु घटि हूंदो ऐं सूद वधियो थो वञे। त साॻे नमूने में असां सिंध वारनि सां बि इहे थिए थो त असांजी बि हिन सां रिक्वेस्ट आहे त घटि में घटि माण्हू खे पंहिंजा सम्झी करनि, घटि में घटि इंसाफ़ सां हलनि ऐं हुनखे अगरि हुनखे को आहे डिटेक्शन, पहिरीं त सही डिटेक्शन हणनि, जेको माण्हू चोरी नथो करे नथा हणनि, ऐं जीअं को ग़लती माण्हू जी आहे कोई ज़ाइत फ़ौरन हुनजो फ़ैसिला करी था अचनि, हुनजो कमु करी था अचनि, मतिलबु की मामिलो हुनजो ख़तमु करी था अचनि। ईअं न हुजे त लटकाया वञनि ऐं 3, 4, 5, 8 महीना माण्हू में ॾियण जी सख़्ती ख़तमु थी वेंदी आहे, एतिरो बिल जमा थी वेंदो आहे। हिन जे करे ऐं छा थींदो त रेवेन्यू घटि मिलंदो त पोइ ही लाज़मी आहे त उहो माण्हू उहो जेको डिस्ट्रीब्यूटिंग कंपनी आहे उते बिजली बि घटि ॾींदी, पोइ पहिरीं त लोड शेडिंग वधिजी वेंदी, पोइ माण्हू सां इहे बि थिए थो त हुन सां जेका बि हुनजी थोरो घणी हुन वटि पैसा आहे हू बि था खणी था वञनि। त ही थोरो अहिड़े नमूने में, बाक़ी सॼे मुल्क में लोड शेडिंग जो जिते किथे बि रेवेन्यू घटि आहे, साॻे नमूने में हुन सां बराबरि ट्रीट कयो वञे। सिंध में हीउ जेको ख़ासि मूं नोटिस कयो आहे इहो आहे त कस्टमर जो मामिलो लिंगर कराए था, मतिलबु हल नथा कनि, उहो हलाईंदा रहंदा आहिनि, हीअ हुनजो बिल तमामु घणो थी वेंदो आहे, माण्हू में ताक़त ई न हूंदी आहे त हुन कॾहिं बि भरी सघे। अच्छा सर, लाइव कॉलर आहिनि, असां उन्हनि खे शामिल कंदासीं प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे भली कार चऊं था, मां पंहिंजो नालो ॿुधाईंदा ऐं किथां ॻाल्हायो पिया, तव्हां इहो बि ॿुधाईंदा। जी जी, तव्हांखे भली कार था चऊं सुबुह मेहरान जे नाले ते। क्रिकेट जो मौजू पियो हले। जी हा, क्रिकेट जी एशिया गेम जेका हले पई, असांजो कप हले पियो, इन में असां वटि पाकिस्तान मेज़बान आहे। जी, उनजे मेज़बानीअ में खेॾण जे लाइ अफगानिस्तान भेटे आयो, बंगाली भेटे आया, नेपाल भेटे आयो, श्रीलंका बि आई आहे, सिर्फ़ु इंडिया असां वटि नथो अचे। सही पिया चओ। इंडिया हिकिड़ी मैच असां सां श्रीलंका में खेॾी त उहो एॾो त मजबूर थी पियो जो हिन बरसात आहे जेका हुनखे बचाए वई। हाणे जे न त हू मैच हाराया, हुनखे ॾाढो नुक़सानु पहुतो आहे। हाणे हू पाकिस्तान सां खटण लाइ उन पंहिंजा अहिड़ा त ज़रिया बि इस्तेमालु करे, न त हालत आहे त हुनखे बि पाकिस्तान में अचणु खपे, छाजे करे। सही सही, थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। एंड गेम इज़ गेम, उनखे उन तरह ई वठणु खपे। विन विन सिचुएशन असां क्रिएट त कंदा कोन आहियूं, बट हा इहो थोरो तहसुब आहे छो इंडिया पाकिस्तान अचण खां घबराए थो, कीवाए थो। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, जॾहिं ॿिया मुल्क अचण जे लाइ राज़ी थी वेंदा आहिनि त वाई नॉट इंडिया, त इहो ज़रूरु पाण सभिनीनि खे शिकायत आहे ऐं पाण सभिनीनि में तॾहिं ई हिकिड़ो क्रेज़ तमामु घणो वधंदो आहे जॾहिं पाकिस्तान इंडिया जी ॻाल्हि थींदी आहे। जी जी, प्लीज़ प्लीज़, वाई नॉट। उसको बुलाने का तरीका क्या है मैं आपको बताऊँ। आपको अपने आप को मजबूत करना पड़ेगा, ठीक है ना। आप वर्ल्ड चैंपियन हो जाएं और हर फॉर्मेट में आप वर्ल्ड नंबर 1 हो जाएं तो इंडिया मजबूर हो जाएगा। देखो अच्छे से या वर्ल्ड नंबर 1 से हर आदमी खेलना भी चाहता है
और वहाँ जाना भी चाहता है। जब हम अपने आप को मजबूत कर लेंगे इतना, तो इंडिया इंशाल्लाह ज़रूर आएगा। अगर आप जो वो खुद डिस्टेबलाइज रहेंगे, कभी अप एंड डाउन, अब हमारे यहाँ जैसे चेयरमैन वगैरह चेंज हो जाते हैं, ठीक है, वो एक अलग इशू है, पर फिर भी चीज़ों को स्टेबल होने में टाइम लगता है। नया माइंड आता है, नई सोच आती है, नए लोग आ जाते हैं, फिर नया फॉर्मेट भी शुरू हो जाता है, नई स्ट्रेटेजी आ जाती है। तो उससे क्या होता है कि जो प्रीवियस आपने वर्क किया हुआ होता है वो जीरो हो जाता है मसला आपका, फिर दोबारा से आपको स्टार्ट लेना पड़ेगा। तो थोड़ा सा स्टेबल होने दें चीज़ों को, तो इंशाल्लाह पाकिस्तान में पोटेंशियल बहुत है, टैलेंट बहुत है, और लोग भी अच्छे हैं, काम भी कर रहे हैं, ठीक है ना। तो इंशाल्लाह जरूर आएगा हमारे पास। असल में इंडिया देख रहे हैं, इंडिया का क्या इशू है कि जो 70 क्या 80% आप कह लें, जो आईसीसी को जो फंडिंग होती है ना, वो थ्रू इंडियन कंपनीज होती है, जो मीडिया राइट्स की मद में या स्पॉन्सरशिप की मद में, तो वो डोमिनेट भी करता है चीज़ों। सही बात है। ज़्यादातर जो टेक्निकल चेयरमैन वगैरह हैं या आईसीसी के जो भी मेन जो मतलब सीट्स हैं, वो इंडिया ने ऑक्यूपाई की हुई हैं, तो वो फिर डिसीजन भी वही लेते हैं, तो वो फिर डेफिनेटली पाकिस्तान से उनकी एक राइवलरी है, तो उस हिसाब से वो सही कह रहे हैं। असां वटि जॾहिं वधंदो आहे डॉलर, त पोइ असांजा प्रॉब्लम्स तमामु घणा वधी वेंदा आहिनि, ऐं सोशली इकोनॉमिकली जॾहिं असां मज़बूत थी वेंदासीं त ऑब्वियसली का बि टीम अचण खां घबराईंदी कोन आहे। असां मज़बूत हूंदासीं तॾहिं ई का डिमांड रखी सघंदासीं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि सिंपल आहे न, चयो वेंदो आहे न, आम माण्हू जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त तव्हां जेकॾहिं कंहिंखे कुझु जजो ॾियो था, त पोइ तव्हांजो इख़्तियार हूंदो आहे उन माण्हू जे मथां, तव्हां हुन सां ॻाल्हाए सघंदा आहियो, या पंहिंजी ॻाल्हि तव्हांजी जेका हूंदी आहे न ॾाढी पावरफुल हूंदी आहे। सो आईसीसी खे जॾहिं इंडिया जी कंपनीज़ जे तरफ़ खां सभु कुझु घणे तादाद में मिले थो, त ऑब्वियसली त पोइ थोरो फ़ैसिले में त हेठि मथां थी वेंदी न। असां अॻियां वधूं था, ऐं जेकॾहिं मां डॉक्टर सैयद रिज़वान अहमद साहिब जिन जी ॻाल्हि कयां त साइकोलॉजिकल एक्सपर्ट बि पाण आहिनि, सो उन हवाले सां बि प्रोग्राम में आउं ऐड करणु चाहींदसि त डिप्रेशन छो वधी थो वञे, एंज़ाइटी जो प्रॉब्लम छो आहे। मुंहिंजे ख़्याल सां एंज़ाइटी त नेचुरली आहे, तव्हांखे एंज़ाइटी त थींदी मुख़्तलिफ़ मामलनि में, मुख़्तलिफ़ जॻहनि ते, मुख़्तलिफ़ अंधनि ते, मुख़्तलिफ़ स्टेजिस ते तव्हांखे इन शइ खे फेस करिणो पवंदो, पर उन खां कीअं असां हटी सघूं था। ॿी ॻाल्हि त काफ़ी सारा प्रॉब्लम्स, ऐं असां वटि एंगर मैनेजमेंट जो तमामु घणो इशू आहे। उनखां अलावा रिलेशनशिप इशूज़ काफ़ी सारा आहिनि। हर घर में डिस्ट्रॉयड एंड डिसफंक्शनल फैमिलीज़ जा टर्म्स यूज़ कया वेंदा आहिनि फॉर द फैमिलीज़। सो पहिरियों असां अचूं था त एंगर मैनेजमेंट आहे छा, ऐं एंगर खे कीअं कंट्रोल कयो वञे। जी सर प्लीज़। एंगर जेको आहे माण्हू जा जेका मनफ़ी जज़्बात आहिनि, हुन में हिकिड़ो शइ एंगर बि आहे, ऐं मनफ़ी जज़्बात डिप्रेशन बि आहे, ऐं एंज़ाइटी बि हिकिड़ो मनफ़ी क़िस्म जो जज़्बो आहे। ऐं डिप्रेशन ऐं एंज़ाइटी में माण्हू पंहिंजे पाण खे ॾोहारी छॾाईंदा आहिनि, हिन जे करे हुन में डिप्रेशन ऐं एंज़ाइटी जो जज़्बात पैदा थिए थो। माण्हू सम्झंदा त मां कहिड़े कम जो या त क़ाबिल न आहियां, मां कहिड़े कम जो करे नथो सघां, मूं में अहिड़ी क़ाबिलियत न आहे, इन जे करे हिकिड़े अहसास कमतरी जो अहसासु थिए थो। हिन जे करे हिन में जेको एंज़ाइटी लाज़मी हर कंहिंखे थिए थी, हर कंहिं माण्हू खे। माण्हू घर का माण्हू घर में हूंदो या ॿाहिरि हूंदो, हुनखे भई हीउ कमु मां करे सघंदो, ॿिया माण्हू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा, मञंदा, न मञंदा, ऐं मुंहिंजी जेका प्रेज़ेंटेशन आहे या मुंहिंजो इम्तिहान आहे मूंखां सुठो थींदो न थींदो, छा थींदो, हर कंहिं माण्हू में ॻणती या परेशानी जेका एंज़ाइटी जे नमूने हर कंहिंखे हूंदी आहे। ऐं डिप्रेस्ड माण्हू हूंदो, हू फ़ैसिला करी वेठो आहे त हाणे मूंखां न थींदो, ऐं मां मूंखां कमु सही न थींदो, या साम्हूं वारा मुंहिंजो कमु न कंदा, या मुंहिंजी ॻाल्हि न मञंदा, या मुंहिंजो कमु न थींदो। अच्छा, एंगर जेको आहे न, एंगर में माण्हू ॿियनि खे ॾोहारी छॾाईंदा आहिनि। एंज़ाइटी डिप्रेशन में पंहिंजे पाण खे सम्झंदा त असां में कोई ख़राबी आहे, ऐं एंगर में ॿियनि में हू माण्हू जो इहो ख़बर हूंदो आहे ॿियनि में ख़राबी आहे। त हीअ सभई जेका जज़्बा आहिनि, ही माण्हू खे पंहिंजे पाण खे नुक़सान था कनि। ऐं हिकिड़ो मुतदिल रस्तो पहिरीं ॻाल्हि त हर माण्हू खे ख़बर हुअणु घुरिजे त ग़लतियुनि खां पाक या कमज़ोरियुनि खां पाक कहिड़ो ई को माण्हू आहे ई कोन, न अॻु में हुयो न अचण वारा में के न थी सघे थो हर को। ऐं ॿी ॻाल्हि जंहिंसां तव्हां मामिलो था कयो, ऐं हुन में उहो बि तव्हां जहिड़ो आहे, ज़रूरी न आहे त तव्हां जहिड़ी कमज़ोरी बि हुन माण्हू में हूंदी, हुन माण्हू में ॿी कमज़ोरियूं हूंदियूं,
ऐं कुझु मामलनि में तव्हां खां बहितर हूंदो, कुझु मामलनि में तव्हां खां घटि हूंदो, त तव्हां हुनखे हीअ मार्जिन ॾियो त भई मां हिनखे ॿुधायां पियो, थी सघे थो मुंहिंजी ॻाल्हि हुनखे सही सम्झ में न ईंदो, एतिरो हिन में इंटेलिजेंस न आहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी, पोइ तव्हां को रस्तो इख़्तियार कंदो की हिनखे सम्झाईंदो, त हीअ तव्हां सोची करे माण्हू सां ॻाल्हाईंदो त भई ठीकु आहे, मूं में बि ख़ामियूं आहिनि, हिन में बि ख़ामियूं आहिनि, ऐं हीअं नथो सम्झे या मुंहिंजो जाइज़ जेको ख़्वाहिश आहे या जाइज़ मुंहिंजो मामिलो आहे हीअ माण्हू नथो पूरी करे सघे, त हीअ सम्झण वारी ॻाल्हि आहे त असां बि घणेई जाइज़ ॻाल्हियूं पूरी न कंदा आहियूं। पेशेंस घटि आहे माण्हुनि में, ईअं सम्झो था? असां जॾहिं ॿियनि माण्हू जी जाइज़ ख़्वाहिशात इलाही जाइज़ ख़्वाहिशात पूरी न करे सघंदा आहियूं, असांखे एतिरो सम्झ न हूंदी आहे त ॿियनि माण्हू में बि तव्हांजी जाइज़ जेका ख़्वाहिश आहे, जाइज़ हुनखे सम्झण जी क़ाबिलियत कॾहिं कॾहिं न हूंदी आहे। जी सर, पाण वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे हिन ब्रेक जो। हिन पूरे प्रोग्राम सां सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो, पंहिंजे रिश्तनि में मिठो विरहायो ऐं पंहिंजे रिश्तनि खे ख़ूबसूरत बणायो। काॾे न वञिजो, स्टे ट्यून, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी। प्रोग्राम सां ख़ासि सहकार कैडबरी डिलाइट जो आहे। सुठा इंग्रीडियंट्स ऐं ईज़ीली अफोर्डेबल आहे, तव्हां कंहिं बि शॉप तां वठी सघो था कैडबरी डिलाइट। सो कैडबरी डिलाइट जे तावन सां सुबुह मेहरान प्रोग्राम में हिकु क़दम अॻियां वधायां थी ऐं असां साइकोलॉजिकल जेके बि असांजा प्रॉब्लम्स आहिनि, डिस्टर्बेंस जेका क्रिएट थिए थी, उन हवाले सां प्रोग्राम में ऐड कंदासीं। बट यस, तव्हां खां बि आउं गॾु कंटिन्यू कराईंदमि SPL सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां तव्हां कीअं ऐड कंदा प्रोग्राम में, ट्रायल्स थियनि पिया सिखण में। जी प्लीज़। तो SPL के मकसद ये कि पहले सेशन में ट्रायल जो वो कराची में हुए थे और दूसरे जो वो सखर में हुए और इन्होंने तमाम डिवीज़न में लेने बच्चों के ट्रायल। तो मतलब सिंध का जहाँ नाम आ जाए ना, सिंध प्रीमियर लीग या सिंध गेम्स या सिंध स्कूल गेम, तो उसमें समझ लें कि गवर्नमेंट की इन्वॉल्वमेंट, इसमें जो प्रीवियस हमारी गवर्नमेंट थी, जो सेटअप था, उसकी बहुत ज़्यादा इन्वॉल्वमेंट थी और उसमें जो डिज़ायर थी बिलावल भुट्टो साहब की कि भाई आप जो है ऐसा कोई इवेंट करवाएं यहाँ पर क्रिकेट के पॉइंट ऑफ व्यू से, जिसमें जो है इन्होंने इनिशिएटिव लिया। आरिफ मलिक साहब और नवीद साहब वगैरह और भी काफ़ी लोग इन्वॉल्व हैं, उन्होंने इनिशिएटिव और इसको डिज़ाइन किया। तो उसकी फ्रेंचाइज वगैरह तकरीबन जो वो बुकड हो गई हैं। सिर्फ ट्रायल्स 2 जगह हुए हैं, अभी बाकी होने, ठीक है। बहुत ज़्यादा बच्चों ने जो वो पार्टिसिपेशन की उसमें ट्रायल्स के अंदर ना, और सिर्फ ये ट्रायल लिमिटेड एज के थे, यानी अंडर 23 एज के। जी हाँ, ठीक है। उसके अंदर कराची के अंदर 3-4 हज़ार के करीब बच्चों ने जो वो पार्टिसिपेट भी किया और इससे ज़्यादा बच्चों ने रजिस्ट्रेशन करवाई। ऐसी सखर में भी 2-2.5 हज़ार बच्चे थे, उन्होंने रजिस्ट्रेशन भी करवाई। रिमोट एरिया से बच्चे आ रहे हैं। बिल्कुल, हाँ देखें कुछ, और वहाँ पे सिलेक्शन भी हुई है बच्चों की, ऐसा नहीं है। असल में क्या है कि हर बच्चा जो है वो आप तक नहीं पहुंच सकता है। अगर आप वहां पर पहुंच जाएंगे तो आपको टैलेंट कहीं ना कहीं से मिल जाएगा, कहीं ना कहीं से मिल जाएगा। ठीक है ना। तो इतनी आबादी है, इतने लोग हैं, कुछ बच्चों को तो बेचारों को शायद सिग्नल की प्रॉब्लम की वजह से नेट यूज़ करना नहीं, जैसे सही ने कहा कि कुछ लोग नेट भी यूज़ नहीं करते हैं, कुछ को सिग्नल नहीं होते, किसी को मोबाइल अवेलेबल नहीं है, तो वो पहुंच नहीं पाते और टैलेंट होता है उनमें। तो ये लोग जो जा रहे हैं तो ये सबसे बड़ा इनिशिएटिव है। इससे पहले पेशावर ज़ल्मी ने जो ट्रायल लिए थे, उन्होंने क्या किया कि कराची बुला लिया सबको। अब जो कश्मीर या जैकबाबाद का बच्चा है वो आप देखें कितने किराए हो गए, महंगाई है, गुर्बत है, वो वहाँ गए होंगे, एक रोज पहले होटलिंग की होगी। तो सिंध प्रीमियर लीग की जो मैनेजमेंट है, आरिफ मलिक साहब और नवीद साहब, उनका ये मैं शुक्रिया अदा करूंगा कि भाई आप लोग जो है बच्चों के पास जा रहे हैं, न कि आप बच्चों को बुला रहे हैं अपने पास। ये एक बहुत बड़ा इनिशिएटिव होता है कि आप किसी को फैसिलिटेट कर रहे हैं। तो इस हवाले से जो सखर में ट्रायल हुए और बड़ा मकसद जो इन्होंने सिलेक्शन जो कमेटी बनाई है उसमें भी अच्छे लोग हैं, क्वालिफाइड लोग हैं, लेवल 3 कोचेज हैं, हनीफ मलिक साहब हैं, मसरूर मोहम्मद हैं, ठीक है, और भी काफ़ी लोग थे, हामिद महमूद साहब थे, फिर नवीद अहमद साहब वो खुद भी वहाँ पर मौजूद थे। तो ऐसे करके इन्होंने एक सिलेक्शन कमेटी बनाई है, वो बच्चों को ट्रायल कर रही है। फिर ये ड्राफ्टिंग के लिए बच्चे पेश होंगे। 6 टीमों के जो फ्रेंचाइज ऑनर हैं, हर टीम में सिंध के जो है वो सिंध के डोमिसाइल होल्डर या सिंध ओरिजिन के प्लेयर्स जो वो 5 हर टीम में मौजूद होंगे। वो तो मैंडेटरी हैं। उसके अलावा भी और भी ज़्यादा हो सकते हैं, अगर कोई इंटरनेशनल प्लेयर है या फर्स्ट क्लास प्लेयर है और वो स्टैंडर्ड को कैच कर रहा है या अप टू द मार्क है, तो फिर वो भी आ सकता है। सही, तो ये और जो साइकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्यू से बात हो रही थी, तो मैं स्पोर्ट्स से रिलेट कर देता हूँ। जी जी। देखिए, अगर आपको एंजाइटी या स्ट्रेस है तो सबसे बेस्ट उसकी जो एक्सरसाइज है ना वो है स्विमिंग। अगर आपके पास अवेलेबल है कोई ऐसी जगह, आज स्विमिंग करें। जब आप पूल के अंदर डिप करने जा रहे होते हैं
तो क्या होता है कि आप पूरी दुनिया की फिक्रात से आज़ाद हो जाते हैं, सिर्फ आपको पानी का ही याद रहता है कि मैंने पानी में जाना है। तो वो लम्हा ऐसा होता है जिसकी वजह से आपका माइंड बिल्कुल वाइट वॉश हो जाता है, बिल्कुल फ्रेश हो जाता है। फिर आप अगर वो नहीं है तो आप रनिंग कर सकते हैं, ठीक है ना, जॉगिंग कर सकते हैं, मतलब फिजिकल एक्टिविटी आप करेंगे। बिल्कुल, साउंड बॉडी हैज अ साउंड माइंड। यस यस, ठीक है ना। तो वो एग्जांपल मैं दूंगा कि आपका माइंड जो है वो आपकी बॉडी से ही जो है वो कनेक्शन होता है, उसका कोऑर्डिनेशन होता है। सही बात है। फिजिकल एक्टिविटी करें, एंजाइटी, स्ट्रेस और ये सारी चीज़ें जो है ना बला बला बला, ये सब इंशाल्लाह ख़त्म हो जाएंगे। सही सही कह रहे हैं। आसपास के जो भी मामलात हैं जहन पे जब तारी हो जाते हैं, जॾहिं आसपास जा सभु मामलात जहन ते तारी थी वेंदा आहिनि, त इहो आउं कोन थी चवां, असां वटि एक्सपर्ट मौजूदु आहिनि, असां वटि साइकोलॉजिकल जेके एक्सपर्ट माण्हू हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजो पाण खे मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ जे अंदरि इन्वॉल्व कयो, जीअं तव्हांजो ज़हन जॾहिं असां थोरो डिस्ट्रैक्ट थियणु शुरू थींदा आहियूं त कोशिशि कयो त उन सिचुएशन खां माण्हू बची सघे। अच्छा, कुझु माण्हू असां वटि अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे ॿुधाईंदा आहिनि त असां ॾाढा ख़ुशि आहियूं, पर अंदरि में उन्हनि जे में कहिड़ी क़यामत बर्पा हूंदी आहे उहा उन इंसान खे ई ख़बर हूंदी आहे। जॾहिं इंसान कंहिं ॿिए सां वेही ॻाल्हाए कोन सघंदो आहे, पंहिंजी फैमिली मेम्बर्स सां का ॻाल्हि न करे सघंदो आहे, या कोन जो दोस्त यार न हूंदो आहे जंहिंसां पंहिंजी उहा सिचुएशन बयानु करे सघे, त उहो माण्हू ॾाढो ख़तरनाक थी वेंदो आहे। ऐं तव्हांजे आसपास उहे माण्हू जेके तव्हांखे लॻे थो त डिप्रेशन में आहिनि, जेके जिन जो घणा सारा मामलात मुंधल आहिनि, जेके घणनि मामलात जे वर चढ़ियल आहिनि, उहे ॻाल्हाए बि कोन था सघनि, त उन माण्हू जो तमामु घणो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे। ईअं हूंदो आहे, अहिड़ा केसिस ऑब्वियसली सर के अव्हां जे साम्हूं ईंदा हूंदा, सो तव्हां फर्दर इनखे कीअं डिस्क्राइब कंदा? अच्छा, पहिरीं असां कॉल वठी वठूं। असां वटि लाइव कॉलर आहिनि। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, आरिफ जान मीरपुर मटियारी जा। जी जी अदाद, अव्हां नालो न बि ॿुधायो हा त तव्हांजे अस्सलाम वालेकुम मां आउं सम्झी वियमि त आरिफ जान बि तव्हां ॻाल्हायो पिया, भाउ खे भली कार चवंदे, सुबुह में राण जे नंगण में ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? जी अदाद जे तव्हां त थाने वादा जी कुझु असांजी कंप्लेन हुई, ये थोरो असांखे शेयर करणी आहे असांखे। जी जी हा प्लीज़, तव्हां ॿुधायो, मटियारी मां ॻाल्हायो पिया अव्हां, ऐं छा मसलो आहे? अभी नंबर 1 त सम्झो त 1947 वारो पाकिस्तान आहे, असांजे नंबर 1 ते तारूं वही लॻी पियूं आहिनि। नंबर 2 ॻाल्हि त ट्रांसफार्मर में जेके आया आहिनि उन खां पोइ हिकिड़ो ॿ मचियो आहे, ठीकु आहे। नंबर 3 चाचा जिन खां साईं जिन खां मतिलबु अलाह खां मुंहिंजी इहा कंप्लेन आहे त आम माण्हू जेको हिते वॾो माण्हू वेठो आहे त उहो सभु बासर माण्हू आहे, उनखे वापा वारो मिली भगत सां उनजो कनेक्शन जो एतिरे करे बोगस मीटर लॻल आहे, कनेक्शन लॻल आहिनि। असीं जेके बिल था पियारियूं, दलील बि उहे, परेशान बि उहे, त हीउ जेको ॿिटो निज़ाम आहे इन जो हीउ अमली क़दम कॾहिं थींदो? हीउ वर्बली त घणी वक़्त खां सालनि खां थींदो हुजे। ठीकु आहे, ठीकु आहे भाउ, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो। 1947 वारो पाकिस्तान वाओ उहा त लाइन तव्हां कीअं जेको आहे सो पंहिंजी फर्स्ट पॉइंट रखी आहे, ऐं उनखां पोइ असांजा मामलात जेके असां वटि मसइला थियंदा, ऐं मिली भगत जेको माण्हू उन्हनि सां सलाहजी थो वञे, ऐं कुझु चंद पैसनि ते कुंडियूं लॻाईंदा आहिनि, लाइट जी चोरी थींदी आहे, इहे मामलात एतिरा आम छो थी विया आहिनि? उन सभिनीनि जे पोयां मां सम्झां थी उहो माण्हू जेको हिन सोसाइटी में ॾाढो ईमानदारी सां हर मामले में हलंदो आहे, ऐं ईमानदारी सां जॾहिं बिल पे कंदो आहे त उहो माण्हू ॾाढो लोड़ींदो आहे मुंहिंजे ख़्याल सां। ऐं उनजी साइड में जॾहिं जंहिंजो बेंगलो आहे, जंहिंजो घरु आहे, ऐं उहे जेकॾहिं चोरी जी बिजली हलाइनि पिया त उहे केतिरो फ़ाइदे में हूंदा आहिनि। इहे मसइला बिल्कुलु हिन प्रोग्राम में पाण डिस्कस करियूं था, पर मां थोरो साइकोलॉजी वारी साइड वञा थी वरी बि। सो इन जो पहिरीं आंसर वठूं जेका ॻाल्हि इन्हनि कई आहे। हा, जेको ॻाल्हि कई बिल्कुलु इहे असांखे ॾिसो न, इहे हिकिड़ो स्पेसिफिक मसइलो आहे। छा ई ॿुधाए पियो मूंखे सॼी ॻाल्हि त, छाकाणि त तव्हां त हीअ आहे तव्हांजो लॻियल आहे, मां सभु पूरी ॻाल्हि न ॿुधी सघी। हिन जो पंहिंजो को बिजली जो को मसइलो आहे, हिन में ही करे सघे थो। हिन ओवरऑल ॻाल्हि कई आहे, हिन जी पंहिंजी पर्सनल का बि ॻाल्हि पाण न कई आहे, तव्हां वरी मूंखे इफ पॉसिबल तव्हां ॿुधायो। सर बिल्कुलु आउं क्लियर कयां थी। ही चवनि पिया त उहो माण्हू जेको कंहिं माण्हू सां सलाहजी वञे थो ऐं हुनजी हेल्प करे थो चंद पैसनि ते, बिजली चोरी जेका थिए थी, त उन जे प्रॉब्लम जे करे असां आम माण्हू ॾाढो लोड़ंदा आहियूं। हा, ॾिस हिन बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। ऐं बेसिकली ही कमु आहे डिस्ट्रीब्यूटिंग लाइक हेस्को सेप्को, हिन जो कमु आहे त ही हिन मामले खे एड्रेस कनि। ऐं अगरि कंहिं माण्हू खे बि इहे आहे त भई हीअ नथा एड्रेस कनि, उहे असां ते अची सघनि था, असां हिनखे रिलीफ इनशाला ॾींदा आहियूं। तव्हांजे प्रोग्राम में तव्हां कई ॻाल्हि तव्हां कई वेरी इम्पोर्टेंट। हिकिड़ी ॻाल्हि मूं नोटिस कई त साईं बि आहे, पाकिस्तान में क्रिकेट जो वॾो नालो आहे। मां सम्झो पाकिस्तान में
आहे ऐं हुअण बि घुरिजे। क्रिकेट ऐं जेका ॿिया रांदि आहिनि उहो ॾाढी सिहतमंद एक्टिविटी आहे ऐं साइकोलॉजी में बि ॾाढी माण्हू जी हेल्प कंदी आहे। मूंखे जेको लॻे थो त जेको घटि कई जेका शइ आहे उहा तालीम जो आहे। तालीम जो को लीग हूंदी आहे, न को डिस्ट्रिक्ट लेवल ते को मुक़ाबिलो हूंदो आहे, न फिज़िक्स जो मुक़ाबिलो हूंदो आहे, न केमिस्ट्री जो मुक़ाबिलो हूंदो आहे, बायोलॉजी जो, न मैथ्स जो। माण्हू खे ख़बर ई कोन्हे जेको माण्हू जेको आहे कहिड़ा ॿार आहिनि, छोकिरा या छोकिरी, हुन कंहिंखे ख़बर कोन्हे असांजे इलाइक़े जो चैंपियन केरु आहे, कहिड़ो असांजे इलाइक़े जो मैथ्स जो चैंपियन आहे, केरु असांजे इलाइक़े जो फिज़िक्स जो चैंपियन आहे, कंहिंखे ख़बर ई कोन्हे। ऐं सभ खां वधीक ॻाल्हि शयुनि जी क़ीमतूं जेके इन्फ्लेशन आहिनि वधंदियूं आहिनि। पाकिस्तान में तमामु घणी वधी आहे, पर थोरी घणी हर जिते की सॼी दुनिया में वधंदी आहे। ऐं पाकिस्तान में जेका माण्हू जेका रुली विया आहिनि इन जी वधीक वजह इहा आहे त माण्हू ग़रीब थी विया आहिनि। ऐं ग़रीब गुरबत जी हिकु अहम वजह छा आहे त हिते को फिज़िक्स जो चैंपियन ई कोन्हे, को केमिस्ट्री जो चैंपियन असांजो डिस्ट्रिक्ट जो हैदराबाद जो या जेको हुसड़ी जो मूंखे ॿुधायो केरु चैंपियन आहे। हिते को माण्हू को हिन जो जेका मां सम्झां थो त हुकूमत जो ऐं जेको आहे तालीम वारे खाते जेका वज़ीर आहिनि हिन जो ब्यूरोक्रेसी आहे ऐं जेका माण्हू जेका आहिनि अमीर माण्हू आहिनि अहिड़े क़िस्म जा टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कराइनि न। ऐं जेको माण्हू फिज़िक्स में मज़बूत हूंदो ऐं केमिस्ट्री में मज़बूत हूंदो हू जेका ॿार ऐं हू आसानी सां बिल बि ॾेई सघंदा, छाकाणि त माण्हू हू जेका ॿार हूंदा इहो ग़रीब बि कोन हूंदा। त हीअ असां तव्हांजे प्रोग्राम जे तवसुत सां असां आम माण्हू खे ॿुधायूं भाऊ पंहिंजे ॿारनि खे फिज़िक्स जो मास्टर प्लेयर बणायो, उन्हनि खे केमिस्ट्री जो, बायोलॉजी जो, मैथ्स जो बणायो। तव्हांजो घराणो बि सुधरी वेंदो, तव्हांखे घराइणो बि पैसा अची वेंदो, तव्हां सभु बिल बि आसानी सां पे करे सघंदो। बाक़ी जेका आहिनि असांजी ज़िमेवारी आहे, जेका बि हेस्को वारा या सेप्को वारनि जी जंहिंजे ख़िलाफ़ु जंहिंजी बि शिकायत आहे उहो असां ॾे अचनि। ऐं असां इनशाला सभई सिंध में सॼे पाकिस्तान में वेठा आहियूं, हिन कम जे लाइ वेठा आहियूं ऐं वी आर कमिटेड पीपल। इनशाला ज़रूरु ॾींदासीं। तव्हां ॾाढी वैल्यूएबल ॻाल्हि कई आहे तव्हां त असां वटि टूर्नामेंट्स त थियनि था, क्रिकेट जी ॻाल्हि त थिए थी, SPL जी ॻाल्हि त थिए थी, पर असां वटि छो कुझु अहिड़ो अरेंजमेंट कोन आहे जंहिंमें असां मुक़ाबिला करायूं मैथमेटिक्स जा, असां मुक़ाबिला करायूं फिज़िक्स जा, असां मुक़ाबिला करायूं केमिस्ट्री जा। असांखे ख़बर पवे त असां वटि बहितरीनु सिविल इंजीनियर केरु आहे, असांखे ख़बर पवे त कॉल इंजीनियर असां वटि बहितरीनु मेहरान यूनिवर्सिटी मां निकिरे थो त कहिड़ो शागिर्दु आहे। असांखे ख़बर हुअणु खपे त मेहरान यूनिवर्सिटी मां जॾहिं सिविल इंजीनियरिंग जो बहितरीनु शागिर्दु निकिरे थो त उनखे केतिरी ॼाण आहे, उहो केतिरो अॻियां वधी सघे थो। ऐं जेकॾहिं असांजा तालीमी इदारा इन ॻाल्हि ते पाबंद थी वञनि ऐं बहितरीनु जॾहिं माण्हू फिज़िक्स जो बहितरीनु माण्हू निकिरे थो कॉम्पिटिशन मां, मैथमेटिक्स जो निकिरे थो ऐं इंग्लिश जो असां वटि बहितरीनु ॻाल्हाइण वारो निकिरे थो जंहिंजी फ्लुएंसी सुठी आहे, जंहिंखे स्पीकिंग स्किल्स सुठा आहिनि, उन्हनि जे लाइ को इनाम हुअणु खपे। उन पर्पज़ ते जॾहिं उहो आम माण्हुनि जे विच में वेठो आहे ऐं हू ॿुधाए थो त मां पंहिंजी फील्ड में हेतिरो बहितरु आहियां त उनजे लाइ उहो इनाम हुअणु खपे त उनजे लाइ का स्कॉलरशिप हुजे, उहो माण्हू उनजे थ्रू ॿाहिरि वञे त आम जेके असां वटि शागिर्द पढ़नि पिया त उन्हनि में बि इहो जज़्बो उते त असांखे बि बहितरु थियणो आहे, असांखे बि पंहिंजो फ्यूचर बहितरु ॾिसणो आहे जिथे त एग्ज़ैक्टली फ्यूचर ठही वेंदो, पंहिंजे फैमिली जो, माउ पीउ जो। मां फुली सपोर्ट कंदमि सर इन ॻाल्हि खे, मूंखे ॾाढी इहा ॻाल्हि बहितरु लॻी आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी आहे। ॾिसो असां वटि टिकटॉक हलायो वेंदो आहे, मां हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल ॾियां थी त मूंखे इहा एप हालांकि इनखे जेकॾहिं सुठो यूज़ कयो वञे त बहितरु आहे, मूंखे ॾाढी इहा रफ एप लॻंदी आहे जहिड़े तरीक़े सां हिन ते कॉन्टेंट ॾिनो वेंदो आहे, जहिड़े तरीक़े सां वीडियोज़ ठाही वेंदियूं आहिनि। मां चवंदी आहियां असांजी सोसाइटी में जेको टिकटॉक जे थ्रू अॻियां निकिरे थो, उहा छोकिरी जेका मुख़्तलिफ़ फैशन्स जे थ्रू पंहिंजी ड्रेसिंग जे थ्रू अॻियां निकिरंदी आहे, माण्हुनि खे ख़बर पवंदी आहे त असां वटि हीअ बहितरु टिकटॉकर आहे। पर आम जेके छोकिरियूं हूंदियूं आहिनि, जेके यूनिवर्सिटी वञी रही हूंदियूं आहिनि, जंहिंजा रिसोर्सिस घटि आहिनि, जंहिंजो बाबा तमामु ग़रीब आहे, जेको उन ॿारड़ी खे सिर्फ़ु पढ़ाए थो ऐं उनजे ज़हन ते जेकॾहिं चढ़ी वञे थो त मूंखे बि इन फील्ड में अॻियां वधणो आहे, त पोयां उनजी फैमिली जो छा थो थिए, उनजे फ्यूचर जो छा थो थिए। माना असां वटि रुझान
कुझु मुख़्तलिफ़ आहे, कुझु मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांखे डिस्ट्रैक्ट थो कयो वञे, असांखे उन तरफ़ असांजो लाड़ो थो वधायो वञे, जॾहिं त असांखे प्रायोरिटी एजुकेशन खे ॾियणु घुरिजे। सो आई थिंक टाइम थी वियो आहे ब्रेक जो। न्यूज़ ब्रेक आहे व्यूअर्स। हिन प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूदु आहे कैडबरी डिलाइट जो, ऐं आउं इलाही थैंकफुल आहियां SM नदीम जी, तव्हां असांखे अॼु थोरो टाइम ॾिनो आहे, बचेस जेका बि ॻाल्हि थी क्रिकेट जे हवाले सां ॾाढी सुठी ॻाल्हि रही। थैंक यू वंस अगेन व्यूअर्स। न्यूज़ ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहराण।